अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, अवां खे आगाह कंदा हलूं हिकु अहम ख़बर खां। पूरी दुनिया वांगुरु 5 अप्रैल बिरोई कल्चर ॾींहं जे हवाले सां गड़ी खैरो में बि हिकु शानदार रैली कढी वई। शिरकत कंदड़ पारां बिराहवी गाननि ते रिक्स। तफ़सील मूजिब बिरोई कल्चर डे रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर बेगारी पुल ते पहुती, जिते बिरोई दस्तियार ऐं बिरोई पोश पहिरियल माण्हुनि पारां बिरोई गाननि ते रिक्स पिणु कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मीर मोहिब अली बिरोई, उस्ताद महर अली बिरोई, मोहम्मद यूसुफ रेसियाणी, नियाज़ जान बिरोई, कुर्बान अली बिरोई, शहबान अली बिरोई ऐं ॿियनि चयो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजे सक़ाफ़त ऐं ॿोली खे ज़िंदा रखण लाइ वॾे ख़ुशी ऐं वरिश सां सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो आहे ऐं असां बि 5 अप्रैल बिरोई सक़ाफ़त ॾींहं खे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। इन्हनि वधीक चयो त ईअं ई सक़ाफ़ती ॾियारा मल्हाईंदासीं। सक़ाफ़ती खे हज़ारे सालनि ताईं ज़िंदा रखी सघिजे थो, छाकाणि त ईंदड़ नसुलनि खे बि पंहिंजो सक़ाफ़ती ॾियारो यादि रहे। गड़ी खैरो, रिपोर्टर शहबान अली बिरोई।